पार्टी PS9 जे उम्मीदवार आगा शहबाज खान दुरानी जे मान में ॻोठ क़ाइम खान वधियो में कार्नर गॾिजाणी। सरदार शकील आसिफ खान वधियो पारां पीपल्स पार्टी अॻुवाणनि जे मान में गॾिजाणी मुनक़िद कई वई, जंहिंमें आगा शहबाज खान दुरानी, आगा मसीउद्दीन खान दुरानी, सरदार ज़ादा नजफ़ अली खान कमारियो, ज़ुल्फ़कार खान जेहो, जूनियर अल्ताफ़ खान भयो, सरदार निसार खान खखरानी, अता रसूल खान जूणीजो, गज़नफ़र अली थईम, इरफ़ान अब्बासी ऐं पूरी वधिया बिरादरीअ, पार्टी वर्करनि ऐं जियलनि घणी अंग में शिरकत कई। सरदार शकील आसिफ खान वधियो, सैयद ज़ुल्फ़कार अली शाह, मोहम्मद मिठल वधियो, यूसी चेयरमैन काशिफ़ अली, यूसी सदर अहमद अली, हाजी राशिद अली वधियो, हाजी माशूक वाजिद अली, इंजीनियर फयाज़ अली वधियो, डॉक्टर कामरान अली वधियो, अज़हर अली वधियो, रईस ख़ादिम हुसैन शाहानी वधियो, हाजी आबिद वधियो, हिदायत अल्लाह वधियो, जन महिमाननि खे अजरक जा तोहफ़ा पाराए आजियाणो पेश कयो।